मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, असीं कहिड़े न पवित्र ॾींहं हिते कठा थिया आहियूं। अॼोके ॾींहं खे जीअं तव्हांखे अॻे ई ख़बर आहे, कोठीन चेटी चंड जो ॾींहुं, चेटी चंड जो ॾींहुं भारत में, शायदि भारत खां ॿाहिरि किन हंधनि ते सिंधियत जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। सिंधियत जो ॾींहुं, जेकॾहिं सिंधियत खे क़ाइमु रखिणो आहे मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, जेकॾहिं सिंधियत खे क़ाइमु रखिणो आहे त तमामु 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 ज़रूरी आहे असीं पंहिंजे ॿोलीअ खे पुख़्तो करियूं। सिंधियत जी पार आहे सिंधी ॿोली। सिंधियत जो ॾींहुं साल ब साल चेटी चंड जो ॾींहुं इहो पैगाम खणी अचे थो त जेकॾहिं तव्हीं पंहिंजी क़ौम ज़िंदह रखणु चाहियो था, असांजे क़ौम जे विर्ख जी पार आहे असांजी ॿोली। असांजे क़ौम जो प्राण, द वेरी ब्रेथ ऑफ अवर कम्यूनिटी आहे असांजी ॿोली। जेकॾहिं ॿोली वेही त क़ौम ख़लास थी वेंदी। And I believe that our community has a contribution to make to the life and thought of humanity. क़ौम खे ज़िंदह रखिणो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, सिंधियत जो ॾींहुं पाण सां इहो पैगाम खणी अचे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, प्राचीन भारत में चेटी चंड जे ॾींहुं वॾा सत्संग लॻंदा हुआ, कीर्तन थींदा हुआ, राम कथाऊं थींदियूं हुयूं, पोइ प्रसाद विरहाईंदा हुआ। कहिड़ो प्रसाद विरहाईंदा हुआ? केतिरा ई प्रसाद विरहाईंदा हुआ, पर ही प्रसाद ज़रूरु ॾींदा हुआ, निम जा 2 पता ऐं मिस्रीअ जी तरह। इहो ज़रूरु प्रसाद ॾींदा हुआ। निम जो पतो ॾाढो कौड़ो हो, मिस्रीअ जी तरह ॾाढी मिठी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, इन द ईयर दैट लाइज़ अहेड ऑफ अस, अॼु जेको साल, नओं साल शुरू थिए थो, उन साल में असांखे 2 क़िस्मनि जा आज़मूदा मिलंदा, अनुभव मिलंदा। के मिठा हूंदा, के कौड़ा हूंदा, ॿई असीं प्रसाद करे क़बूल कंदासीं। ॿई प्रसाद करे क़बूल कंदासीं। जेकॾहिं असीं प्रसाद करे क़बूल करियूं था त असीं पॉज़िटिव थियूं था, ऐं जे पॉज़िटिव थियूं था असांजे अंदर जी शक्ति खुले थी। उन शक्तिअ सां असीं तकलीफ़ुनि, कष्टनि, मुसीबतुनि, मुंझनि खे बहितर तरह मुंहुं ॾेई सघूं था। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, अॼु नए साल जो नओं ॾींहुं, नए साल जो नओं ॾींहुं, केतिरा नवां साल असांखे प्यारे प्रभुअ ॾिना आहिनि। हिक ॿिए पुठियां वञे पियो, नओं साल ॾींदो। हिकु साल पूरो थिए थो, ॿियो नओं साल शुरू थिए थो, ॿियो साल पूरो थिए थो, टियों नओं साल थिए थो। हिकु नओं साल पाण सां इहो पैगाम खणी अचे थो त प्रभु असां मां उमेद लाथी की न आहे। प्रभु खे उमेद आहे त असीं अञा नवां थींदासीं। नओं साल पाण सां इहो पैगाम खणी अचे थो, नवां थियो, नवां थियो। साॻियूं बुछड़ियूं, पुराणियूं आदतूं, साॻियो बुछड़ो, पुराणो क्रोध, नंढी वॾी ॻाल्हि ते जोश, साॻियो लोभ, साॻियो अहम भाव, पुराणियूं ॻाल्हियूं फिटियूं करियो, नवां थियो, नवां थियो।